नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ मोटरसाइकिल चाबी चोरनि ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ जदोजहद एक्शन कमेटी ठुल ऐं मुतासिर धुर पारां जमाल जोश बुरड़ो, कामरेड आदरेश, असगर अली लाशारी, अली हसन भट्टी, मुफ्ती निज़ामुद्दीन बंगलाणी, इमामुद्दीन सरकी, मोहम्मद बख्श बिरोई, सिकंदर करनाणी, गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो, गुलाम हुसैन करनाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में सभई माण्हू प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई है। एसएसपी जैकमाबाद का मुतालबो कयो वियो है त जल्द शहर में बदअमनी खत्म कराए गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो, डॉक्टर होवंद राज ऐं ॿियनि शहरनि खां फुर थियल मोटरसाइकिलूं, रोक रक़म ऐं ॿियो सामान वापस कराए ठुल शहर में अमन व अमान बहाल कराए वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।